من الشيطان الرجيم بسم الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين صلوات سيدنا ونبينا مولانا بالقاسم محمد بلنداوات والصلاة والسلام فقد قال الله تبارك وتعالى في محكم كتابه المجيد بسم الله الرحمن الرحيم قل ما يعبأ بكم ربي काफ़ी वक्त गुजरी विवाह के अजीम इबादत में तशरीफ फरमा तमाम हाजी सदर खान शफकत हुसैन जैं एतुल-मोमिनीन जी मेज़बानी जो शरफ़ हासिल कयो आहे मौला उन्हनि जो नज़र निहार
मोमिन जी आमद पाकन जो पाक जिक्र पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए। मां एतिरो टाइम कोन वठंदुसि, मुंहिंजी तबीयत भी ठीक न आहे रात खां वठी। अलबत्ता क़ुरान मजीद जी जेकी मां आयत तिलावत कई आहे, अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए रहियो आहे, मुंहिंजा रसूल इन्हनि खे चओ अगर इन्हनि वटि दुआ न हुजे हा त मां इन्हनि खे क़ाबिले एतनाई न समझां। मन मां इन्हनि जी परवाह ई न कयां। जेके वेठा हो जे ॻाल्हाईंदो त बि पढ़ंदुसि, जे न ॻाल्हाईंदो त बि पढ़ंदुसि। माना दुआ जी अहमियत कुरान मजीद में सूरत फुरकान में दसी वही आहे त दुआ जी केॾी अहमियत आहे। दुआ जी केॾी अहमियत आहे ऐं शिकायत वरी हर कंहिंखे आहे त दुआ त क़बूल असांजी कान थी पई आहे न शिकायत ख़ुदि असांखे आहे। मिसाल सभिनी खे शिकायत आहे त दुआ क़बूल कान थी पई। हक़ीक़त में शिकायत उहो करे जेको मक़सद दुआ खे सम्झे त दुआ क़बूल पवंदी कंहिंजी आहे, कंहिंजी दुआ क़बूल। बाबा असांजे हथ में छा आहे? दुआ घुरण। साजो त ॾाढा पिया ॻाल्हायो। असांजे हथ में आहे दुआ घुरण, क़बूलियत त असांजे हथ में कान्हे न। क़बूलियत त हुन जे हथ में आहे न। हाणे हू जॾहिं करम करे, पर दुआ जा मासूम उसूल दसिया। पहिरियों मासूम दसियो आहे त दुआ रुॻो दुआ क़बूल न पवंदी आहे, बल्कि दुआ सां गॾु कोशिश भी हुजे। बाबा खुदा जे वास्ते ये पैगाम आहे जेको पुॼी वञे। दुआ सां गॾु कोशिश भी हुजे। हाणे दुआ सां गॾु कोशिश कीअं, इहा ॻाल्हि सम्झो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त कोशिश ऐं दुआ ये ॿई तारूं आहिनि जेके ॿिनि तारुनि सां बलफ ॿरंदो। ॿिनि तारुनि सां बलफ ॿरंदो आहे। कोशिश भी हुजे, दुआ भी हुजे। कोशिश जो मतलब समझे, नमाज में आयो दुआ घुरी, देर थी वई नमाज ही छॾे। मजलिस में आयो दुआ घुरी, थोड़ी देर थी मजलिस ही छॾे। मां हिकिड़ी ॻाल्हि ते ॻाल्हाईंदो आहियां। देर थी वई न, वो छॾे न। मासूम चए थो तूं घुरंदो रहो, तूं घुरंदो रहो। बाबा परे ने करे वेठा हो छा को मां चंदो करण आयो आहियां छा? अचो औरते अचो, जे असां सां ॻाल्हायो मजलिस ॿुधो, महिरबानी कयो अचो। मासूम फरमाए थो दुआ कंदा रहो, कोशिश तुंहिंजी जारी हुजे। हाणे हिकिड़ो मिसाल हुजे। हाणे असां बिस्मिल्लाह असां में इहो आहे त मिसाल कंहिं मुसीबत में फासी आहे। हाणे हिन मुसीबत सां पिया मुंहुं ॾींदासीं, अलाह बि विसरी वियो, अहल बैत बि विसरी विया, नमाज बि विसरी वई, ज़कात बि विसरी वई, दुआ बि विसरी वई, सभु कुझु विसरी। ईअं न आहे।
हजरत यूनुस नबी चेतो मां इम्तिहान में हुयुस, माना मच्छीअ जे पेट में हुयुस, मुझो इम्तिहान हले पियो, पर मां दुआ न छड़ी, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन, मुझा अल्लाह ही तू पाका, तू पाक। ऐं अल्लाह करम कयस, दरिया दजला मां दरिया फुरात दे ऐं बालन मच्छीअ खे हुकुम ॾिनई त मुंहिंजे नबीअ खे किनारे ते ला। दुआ क़बूल पई न। अच्छा वरी ॿी ॻाल्हि, जनाब नूह नबीअ दुआ घुरी, मालिक हिननि खे गर्क कर, हिननि मूंखे ॾाढो तंग कयो आहे। अल्लाह जो आवाज़ है खखड़ियूं थो मोकिलियां, ये पोखे खचूं वॾियूं थियनि, उन्हनि मां फटा कढो, वरी ऐलान कर ॿेड़ो ठाहे, जेको ॿेड़े में चढ़े उहो कामयाब, जेको न चढ़े उहो ॿुॾी मर। छा जे लाइ मोहलत ॾिनई? मोहलत ॾिनई त मता तौबह करे, करीम नबी जी दुआ। अच्छा उन खां बाद में वरी जनाब इब्राहिम दुआ घुरी। इब्राहिम जो दौर कॾहिं आहे? जेका इल्मी ॻाल्हि कयो त चुप थी था वञो। इब्राहिम जो दौर 2500 साल इब्राहिम जो दौर। इब्राहिम दुआ तो करे, रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व युज़क्कीहिम। 2500 साल पहिरियों काबो ठाहे तैयार कई, दुआ कई, मुझा अल्लाह हिननि में हिकु रसूल मोकिल, हिननि में हिकु रसूल मोकिल, जेको हिननि खे किताब हिकमत जी तालीम ॾे ऐं हिननि जा तज़किया नफ्स करे। सूरत बकरा हाणे सूरत जुम्मा में वञी अल्लाह वरी ॾिसो आयत नाज़िल कई आहे, हुवल्लज़ी बास फिल उम्मीयीन रसूलन मिनहुम यतलू। लिहाज़ा इब्राहिम जो दौर कॾहिं आहे? 2500 साल खां पोइ इब्राहिम जी दुआ क़बूल पई। इब्राहिम दुआ न घुरे पर मालिक जे उन दुआ के, उन कोशिश के न छॾे। ठीक है, जनाब इब्राहिम दुआ जी न कोशिश के न छॾो। हाणे कोशिश जूं बाइतूं आयूं आहिनि क़ुरान मजीद, लैसल इंसान इल्ला मा सा। अल्लाह तुझे इंसान जे लाइ कुझु ई कोन्हे, पर उन्हें लाया जेको कोशिश तो करे। तो आए ना आयत कुरान। अच्छा वरी ॿी आयत आहे कुरान मजीद में, इन सअयुहु सौफ युरा। साईं शाह किबला मुंहिंजा बुज़ुर्ग हर टाइम पंहिंजे दिल सां पढ़ी विया आहिनि, त मां बि टाइम दिल सां पढ़ी। अलाए वरी ज़िंदगी के अच्छा सौफ युरा, इन सअयुहु सौफ युरा। अल्लाह के कुरान मजीद में त हे अन करीब तहां पंहिंजी कोशिश जो समर ॾिसी वठो। मां ॾाढी वॾी ॻाल्हि करे, ॾिसी वठंदो। अल्लाह तुंहिंजी कोशिश जी कहे थो या दुआ क़बूल पवंदी। अन करीब कोशिश जो समर ॾिसी वठंदो। ठीकु आहे।
अच्छा जनाब इब्राहिम दुआ घुरी किताबो हिकमत दी हिनन के तालीम दे तज़किया नफ्स करे हिनन में एक रसूल मोकिल 2500 साल अॻु मूसा या हारून दुआ घुरी त फिरौन मरे 40 साल को फिरौन मो अच्छा सही दुआ कबूल कर नमाज दे कोन है वैसा मजलिस दे कोन है वैसा अल्लाह में अब्बास दे कोन है वैसा अल्लाह केतरी मुसीबतूं हन जेके तुंहिंजे सिरन तूं अहल बैत टारे था छॾनि तोखे ख़बर ई कान्हे ॻाल्हि समझ में आई अल्लाह केतिरियूं मुसीबतूं जेके अहल बैत टारे था छॾनि उहे दुआऊं घुरऊं कोन था उहे हुतों ई अॻियां उहे इहे बि त ॿध न अच्छा हाने दुआ के लाए इब्राहिम दुआ तो घुरे इब्राहिम दुआ घुरी उन में छा चई किताब हिकमत जी हिनन के तालीम दे वो रसूल मोकिलियो करे मुकर्रर खा के आलिम खा पुछो थी किताब छा है किताब छा हाने इन किताब के समझाए जो तब मां मजलिस मुकम्मल करे ॾिसो जनाब सुलेमान नबी दरबार में बैठो ये किताब तो समझाए जनाब सुलेमान नबी दरबार में बैठो दरबार में ऐलान के तहां में को आहे जो को तख्त बल्कीस खणी अचे न मां समझाए न सके जनाब सुलेमान दुआ घुरी रब फिरली वहबली मुल्क ला यंबगी लिअहद मिन बादी मुझे अल्लाह मुझी मग़फ़िरत फरमा सुलेमान तो मुखे अहड़ो मुल्क दे जेको कहड़े कंहिंखे ॾिनो ई न हुजे हाणे हिकड़ी इल्मी ॻाल्हि आहे जेकी ज़हन में रखी मुल्क अल्लाह ॾिनसि पर मलकाए सबा वारो तख्त जेको वा हुकूमत जेकी उहो सुलेमान जी हुकूमत में न हो बाद में अचे मिली मिसाल कीअं मिलियो हाणे सुलेमान तो जे तहां केरु आहे जेको तख्त बल्कीस खणी अचे किताब तो समझाए किताब केरा तहां मां जेको तख्त बल्कीस खणी कुरान इफ्रीतुम मिनल जिन अल्लाह तो चए जिन्नन मां हिकिड़ो जिन हो जंहिंजो नालो हो इफ्रीत तो चुप कयो इफ्रीतुम मिनल जिन जिन्नन मां हिकिड़ो जिन हो इफ्रीत उन्हें जिन्न चयो मां खणी वो तख्त बल्कीस ये चक्की करे खणी ठीक है इन इश्क में सिज लही वने तो पो कमाल आ न ज़ाकिर मुझो काबिल एहतराम अज़ादारा असां जो बुजुर्ग साईं जन तशरीफ फरमान मीर साहब जन कई आया हम कोट जी खां घड़ी देर में खड़ी दे सुलेमान बस जे मां बस तू मजलिस दरबार बर्खास्त दी हर को माने घर विंदो मां खड़ी सुलेमान न इते आसिफ बिन बरखिया ओ उठो वो केरा सुलेमान जो भाणे जो सुलेमान जो वजीर समझ में आई ना अरे अल्लाह ने जी तर्जमानी तो करो
उन्हें जेको चयो दरबार में सुलेमान खे त मां खणी ईंदुमि कीअं खणी ईंदुमि केॾी महिल खणी ईंदुमि अल्लाह तो चए अल्लाह कुरान जी आयत बनाई अना आतैक बिही क़ब्ल अन यर्तद इलैक तरफुक कुरान तो चए त हुन चयो आसिफ बिन बरखिया त मां खणी ईंदुमि अख छिंभ में खुदा जो कसम ॼण मां झंग में पियो थो पढ़ां में मैं खणी ईंदुमि कुरान आयत बनाई कुरान आयत बनाई अना आतैक बिही क़ब्ल अन यर्तद इलैक तरफुक मां अख छिंभ में खणी ईंदुमि इते मां हिकु जुमलो चवां मीर साहब को दाद वठां पहरी गाल जे मां हुजा हां उन दरबार में त मां सुलेमान खे चवां हा त तहां नबी आहियो तहां पाण छो था खणी जो आसिफ बिन बरखिया को छो था खणायो खुदा जो कसम खैबर मोहम्मद फतह करे सके पियो पर अली खे सके दुनिया खे दसे जंहिंजो वज़ीर हेॾी ताक़तवर उन जो मोहम्मद अमीर केॾी ताक़तवर हैदरी ॻाल्हि समझ में आई हाणे अना आतैक बिही क़ब्ल अन यर्तद इलैक तरफुक ऐं खणी आयो अख छिंभ में खणी आयो हाणे अल्लाह ने जे लाइ छा थो चए ही वॾी रिसर्च सां तकरीरूं ठहंदियूं आहिनि खुदा जो कसम तहां जे ॾियूं अजीब मवाद इन्हे करे आणींदा हूं ताकि तहां क़दीमी अज़ादार हो असां खां बहितर था ॼाणो हाणे अज़ीज़ो अल्लाह छा थो चए आसिफ बिन बरखिया जे लाइ कुरान जी आयत काल लज़ी इंदहू हू जो ज़मीर आसिफ बिन बरखिया अल्लाह छा थो चए काल लज़ी इंदहू इल्मुम मिनल किताब इन की ॻाल्हि खे समझी वियो त मूंखे घुराईंदा कयो न त न घुराईंदा कयो असां काल लज़ी इंदहू इल्मुम मिनल किताब अल्लाह तो जे इने आसिफ बिन बरखिया जेको अख छिंभ में ये चक्की जो चक्की ममलकत जी खणी आयो इने वट किताब मां कुछ इल्म इने वट किताब मां कुछ इल्म कुछ मिनल किताब मिन जी वई ना मिन तबीज हूंदी माना बस किताब मां कुछ इल्म हो खुदा जो कसम जागे थो बुधे थो या न थो बुधे पर ही लफ्ज़ समझ जा जह वट किताब मां कुछ इल्म होजे वो अख छिंभ में अगर तख्त बल्कीस खणी अचे त इबरत नथी थिए पर जंहिंजे लाइ कुरान में थो चए कुल कफ़ा बिल्लाहि शहीदम बैनी व बैनकुम ओ मुंहिंजा रसूल इन्हनि खे चओ तव्हां जे ऐं मुंहिंजे दरमियान अल्लाह गवाह काफ़ी आहे व मन इंदहू इल्मुल किताब ऐं उहो वली गवाह काफ़ी आहे जंहिं वटि पूरी किताब जो इल्म आहे जंहिं वटि पूरी किताब जो इल्म हुजे उहो ठोकर सां मुर्दे खे ज़िंदा करे त इबरत छो थी थिए समझ में आई खुदा जो कसम रात 1 बजे खां मां अख न ॿुधी मूंखे तकलीफ़ भी पंहिंजी जाइ ते आहे पर मुंहिंजी दिलि जी हसरत हूंदी आहे त मां हिते शफ़क़त साहब वटि इहे दिलि खोले पढ़े ऐं मां दिलि खोले पढ़े मूं ॾे ॾिसो था छो त मूंखे बि स्टेज ते इलाही वेहारे वियो हाणे अजीज़ो जनाबे ज़िक्रिया नबी जी दुआ
रब्बि ला तज़रनी फरदन व अंत खैरुल वारिसीन। ज़िक्रिया नबी दुआ तो करे तहां के हुकुमात जेके औलाद कोन्हे नमाज खां बाद इहा आयत पढ़े रब्बि ला तज़रनी फरदन व अंत खैरुल वारिसीन। मुझा अल्लाह मुखे बेवारिस न छॾजा, मुझो वारिस ॾिजा ऐं तू बेहतरीन वारिस ॾियण वारो। जनाबे ज़िक्रिया नबी दुआ जनाब यूनुस नबी दुआ करी ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। हाणे आ मक़सद समझण त घणा चवंदा आहिनि सही। अच्छा इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकिड़ो शख़्स अचे के मौला मज़लूम जी दुआ क़बूल पवंदी है थकिजी पिया हो साईं मां छा कयां मूंखे पढ़ाईंदी आख़िर में साईं मज़लूम जी दुआ क़बूल पवंदी है। मुझे इमाम चयो हा मज़लूम जी दुआ जल्दी पूरी थींदी है, ये ॻाल्हि समझो कि मौला को हे मज़लूम ही दुआ घुरी घुरी बीठो हिन जी दुआ क़बूल ही कंदी है खुदा जो कसम तुझे इमाम कॾहिं हीअं चयो ई कोन्हे त पीउ त ॾसियाए थो। मुझे इमाम छा जवाब ॾिनो? मुझे इमाम जवाब ॾिनो त ही मज़लूम हिन जी दुआ क़बूल कान थी पए छो इन्हे करे जो हिन बि कंहिं ते ज़ुल्म कयो, हिन बि कंहिं ते ज़ुल्म कयो आहे। हाणे हुन मज़लूम दुआ घुरी आहे उहा पूरी थी आहे, हिन जे क़बूलियत में रंडक थी थिए। इमाम छा ॾिनो अगर दुआ क़बूल कराइणी थई त न कंहिंजो हक़ खाइजा न हराम खाइजा 40 साल 40 ॾींहं दुआ क़बूल न पवंदई ऐं न वरी कंहिं ते ज़ुल्म कजा। इमाम असांखे दर्स बस हाणे आहे मसलो घणा चवंदा आहिनि अमीरनि जी दुआ क़बूल जल्दी थी पए ग़रीबनि जी कान थी पए ग़लति। हाणे इन जो हिकिड़ो मिसाल ॾियां बाबा नमाज़ जमायत में कॾहिं विया हूंदो अॻी सिफ़ में अगरि हारी बीठो हुजे हारी ऐं पोयों अचे ज़मींदार छा हारीअ खे चवंदो त तूं पोईं सिफ़ में वञ त मां अॻीअ में थो वञां कंदो बि कोन डालो जो हाणे चवंदो न खुदा जी अदालत एक ही सफ में खड़े हुए महमूद आया न कोई बंदा रहा न कोई बंदा नवा। खुदा जी अदालत ये अगी सिर्फ में गरीब आ तो बीठो हूंदो खुदा जो कसम मुखे वरी इहा अदालत मशहद में नजर आई। इमाम रज़ा जी दावत में गरीब हुजे त उहो ही मिलंदस जे अमीर हुजे त उहो ही मिलंदस। अच्छा हाणे हिकिड़ो शख्स वियो मक़सद तकरीर जो तो जब ॿुधाए शख्स वियो मार्केट में मंडी उतों वञी हिकिड़ो ग़ुलाम ख़रीद करे अॻे ग़ुलाम विकामत आहे हाणे ग़ुलाम खे ख़रीद करे अॻे अॻियां विहारियसि आका पाठा थो चएसि ग़ुलाम खाइण में पसंदि छा कंदो था? हुन चयोसि मां ग़ुलाम मूंखे ख़रीद करे आया हो मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे तव्हांजे अॻियां तव्हां जेको ॾींदो लथो बचो सचो मां जेको आहे खाईंदुसि। अच्छा भला पाइण में पसंदि छा कंदा? छे कमाल जेको लथो बधो हुजे ॾियो नौकर की त न ख़राबी असां नौकर हूं जॾहिं त जेको ॾींदो उहो असां खाईंदासीं आहे न ये ॻाल्हि।